अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां आहियां जमील शरई। अमी ॾिसी रहिया आहियो टेक इन सिंधी यूट्यूब जो चैनल। दोस्तों काफ़ी सारनि दोस्तनि व्हाट्सअप ते मैसेज कया आहिनि, दादा ॿुधाइजो त नॉइज़ किस्त ऐं विथड्रा जेको आहे त उहा कहिड़े तरीक़े सां थिए थी, कीअं थिए थी, असांखे विथड्रा करणु नथी अचे। महिरबानी करे वीडियो जी सूरत में तव्हां तरीक़ो ॿुधाइजो। दोस्तों उन लाइ मूं हीउ वीडियो ठाहियो आहे। वीडियो खे लास्ट ताईं ॾिसंदा तव्हांखे सम्झ में अची वेंदी। सभ खां पहिरियां दोस्तों तव्हां प्ले स्टोर ते वञो ऐं उते बिटकॉइन सर्च करे तो तव्हांखे हिकिड़ी इहा बिटकॉइन वॉलेट नाले हिकिड़ी एप्लीकेशन मिली वेंदी। दोस्तों इहा एप्लीकेशन सभ खां पहिरियां तव्हां bitcoin.com वॉलेट जेका एप्लीकेशन आहे इहा ओपन कयो। दोस्तों जीअं तव्हां इहा ओपन कंदव तव्हां हिते रिसीव ते क्लिक कयो। सभ खां पहिरियां जीअं ई तव्हां रिसीव ते क्लिक कंदव, दोस्तों जीअं ई तव्हां रिसीव ते क्लिक कंदव त हितां जेको तव्हां हीअ एड्रेस लिखियलु आहे इहा कापी एड्रेस ते क्लिक करे एड्रेस खे कापी करे छॾियो ऐं हाणे गूगल क्रोम में अची करे तव्हां पंहिंजो noisecash.com जो वॉलेट ओपन कयो। दोस्तों वॉलेट जीअं ओपन कंदासीं, वॉलेट ओपन करण खां बाद में कुझु हिन तरह जो इंटरफेस अची वेंदो ऐं हीअ जेको दोस्तों तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते तव्हांजी एड्रेस एड न थियल हूंदी। तव्हांखे हिते एड्रेस जेका असां कापी कई अथई उहा तव्हां पेस्ट कंदव। उहा एड्रेस पेस्ट करण खां बाद में तव्हां सेव कंदव ऐं पैसा डायरेक्ट जेके बि तव्हांखे टिप्स मिलंदा वेंदा उहे डायरेक्ट तव्हांजे अकाउंट में ईंदा वेंदा। त दोस्तों जेकॾहिं तव्हां अञा ताईं यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी वारे बटन खे लाज़मी हणी छॾियो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॾेखारे छॾियां त मुंहिंजा जेके बिटकॉइन में पैसा आया हुआ, ट्रांसफर थिया हुया, त उहो मां तव्हांखे प्रूफ तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। दोस्तों वीडियो खे लाइक करे दोस्तनि सां लाज़मी शेयर कंदा। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। मां मिलां थो तव्हां सां अॻे वीडियो में।